सजे हंजमे निहारे तकरीर में फरमायो ओ सहाबियो मां तकरीर क्यों छया पर हसन हुसैन आया पे हलते हलते गिरी पे मुझे दिल बर्दाश्त न कयो तो मुझा बजड़ा करी पवन तनम में बरता लही खड़ी आयो आया एतरा द प्यारा जो हजरत उसामा बिन ज़ैद पियो चवे मां सरकार जी खिदमत में भी आया सख्त सारे जी मौसम पान करीम में जे हवेली में मौजूद है वाह वाह सुभान अल्लाह हवेली ते मौजूद मामस तरसा भी ही कोन ठड़काइला ये ना साहबी दर खबर न के ठड़काइला अजे अल्लाह जो आवाज वधी जा इन खाम खम या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौका सौतिन-नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजहरि बअदिकुम लिबअद अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशऊरून। एकड़ो अकीदो तो साहबी जो था वहाबी जे तो नबी असा जेड़वा तना करे तो मथे चढ़ियो तो साहबी जो चढ़े न मुझे महबूब जो मट मिसल सोना जीन थई पक भला पेश कर हिते वली ॾाढिया चओ ऐं मां तव्हांखे चवां थो ही महफ़िलूं तव्हांजो आम कोन वींदियूं सरकार जे लाइ ॻाल्हाईंदुमि पोइ गारियूं सहिणियूं पयूं त सहंदासीं पर सरकार नज़र कंदा त बेड़ा पार जदों मुंहिंजे महबूब जो मट मिसल सोना जी न थई पक भला पेश कर सुहिणे नगदार निर्मल नबीउल हुदा जेड़ो बियो मुस्तफा पेश कर सुभान अल्लाह अजमते जोर सा जो आशिक भी देखाए थे झुकी बन सजदा कया से अज्ञा ते भरी सोम प्या जानवर जे अज्ञा हर जे जवी तो जेड़ो आवे नबी तुंबे अड़ी दुआ पेश कर साई मुफस्सिर कुरान सुन साई मदीने ऐं इहा नात बि साई मदीने में ठाही साई छा पियो चवे ये पियो चवे साहिल थी सरकार जे दर अॻियां मिठे महबूब मावे मुनवर अॻियां पियो करियां अर्ज़ इदरीस चए थो फिरी छा खपई गदा पेश कर तेज स्पीच में आस्ते नाराज गति कौन सरकार इन आयत का मुफरीद या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौका सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजहरि बअदिकुम लिबअद अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशऊरून। इन आयत जी तफसीर के खोलो अरबी तफसीर खोलो उर्दू खोलो सब लिखो जना या आयत लथी सरकार जा सहाबी पहरिया पे अदब जो मरकज हो पर जना या आयत लथी अया वधीक अदब हजरत उसामा बिन ज़ैद जो नबी से आया सख्त सारे जी मौसम में हबीब बाहर निकला ये देखिए सुभान अल्लाह
अञा कंबल मुबारक वॾो उन्हीअ निकिता ॿार अस्सलामु अलैकुम या रसूल वालेकुम अस्सलाम कचहरी पियो कयां कचहरी कंदे कंदे मूं ॾिठो अंदर हीअं मूंखे थोरो हीअं मां चयो या रसूल अल्लाह कंबल में का शे आहे छा सरकार मदीना हीअं कयो वेठा जरा मूं पुछियो हीअं जो मथे कयूं फ़इज़ा हुवल हसन वल हुसैन हिकिड़ी पुली ते इमाम हसन वेठो ॿिए पुली ते हुसैन वेठो जॾहिं ॿई चेहरा अनवार मुबारक जो ज़ाहिर था सरकार फरमायो अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फ़अहिब्बहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा ओ मुंहिंजा रब करीम मां इन्हनि सां प्यार थो कयां मूं इन्हनि सां प्यार कर जेको हसन हुसैन सां प्यार करे ओ मुंहिंजा रब तूं हुनखे पंहिंजो महबूब बना मदीने शरीफ जो शहर वो दिन भी आएगा वो रात भी आएगी गाँव पिया बरोल सरकार जा यूं नौकर शहर में जंगल में नौकरी पिया यूं आयूं नौकर खुश त इन में हन जो सी नौकरी ॾियूं पर वरी बि नौकर हूं दिल थी चवे त वञूं हाज़िरी भराए अचूं तॾहिं असीं चऊं वो दिन भी आएगा वो रात भी आएगी अरे दिन गुजरे मक्का में और रात मदीने में हिकिड़ो साहबिया मां वेठी हुअसि पंहिंजी मां पई चवेसि साहब पुट नबी सही ने वियो अब कौन वियो छो कोन वियो वञनि मायूं अहिड़ियूं अॼुकल्ह पुछंदियूं कोन अब मस्जिद में वेही कोन वे मदरसे में कोन वे मायूं हाणे रिमोट ॾींदुसि ही हणंदे न बटण अहिड़ो चैनल ईंदी जो तूं भली नच त मां वरी मां टोगो ई मानी मचाए वठ हे बटन हण हे मां चए पई पिटाई साईं तो इन्हनि जे वाले फरमाए छो ठहियूं ॼायूं मायूं संदियूं सालिहन महशर जे मैदान में तनीदा जमिनल बाक़ी पिया बेचार ओ जागा अजाया गया अब्बा जी अम्मा नबी सैयद वियो ही न मां कोन वियो आहियां कुछ ख्याल त सरकार वेठा तूं हाज़िरी कोन में मां हाज़िर वञा थो तकड़ो वञा मदीने जे साईं जे पोयां निमाज़ वञी पढ़ हाज़िर पर मुंहिंजा सलाम ॾिजांसि चइजांसि मुंहिंजी बुढ़ड़ी मां तो ते सलाम थी पढ़ी बुढ़ड़ी आहियां न त पाण दीदार करणु चाहियां हली कोन थी सघां रोंदे हबीब जे ख़िदमत में आयो मग़रिब जी निमाज़ मदीने जे मीर जे पोयां पढ़ी सरकार मग़रिब जी निमाज़ पढ़ी बस कई हिन चयो त मग़रिब निमाज़ पढ़ंदा मां तकड़ो वञी करे पेरे पवंदुसि सलाम ॾींदुसि पर मुंहिंजा महबूब मग़रिब जी निमाज़ पढ़ी करे अबाबी न पिया पढ़नि नफ़ल पिया पढ़नि एतिरे क़दुरु नफ़ल पढ़ियूं जो इशा जी निमाज़ जो टाइम थी वियो पाण नफ़ल पे पढ़ियूं इशा निमाज़ पढ़ायूं इशा निमाज़ पढ़ाए मदीने जा साईं हवेली मुबारक ॾे वञनि पिया ऊंदाई रात मां बि पोयां हवेली ॾे वञा पियो रस्ते में वींदे मूंखे ॾिठूं बि कोन पाण पोइते निहारियूं फरमायो सहाबी जी मुंहिंजा हबीब तो ते बि सलाम तुंहिंजे जी जलमा ते बि सलाम
अल्लामा इब्न असाकिर लिखियो जो तारीख मदीने दिमश्क 80 जुज़ में उन्नी रिवायत लिखी तो समझ भैया जे बियो हदीस जी मुझा सोना सिलवर नबी फरमायो तो देव सलाम तुझे मां देव सलाम हींअर हिकिड़ो मलाइक आयो जी किबला मुंह कोन ॾिठो छा जे लायो सोना कीअं अचण चुस सरकार फरमायो हज़ारे साल रब जी इबादत कई तस्बीह कई अल्लाह राज़ी थी पिस खुदा फरमायो मलाइक छा खपई चेतो मुझा रब करीम का बशे न खपे इजाजत दे त मदीने में वञी तुझे नबी ते सलाम पढ़ी अचा हाज़री ॾेई अचा अल्लाह ताला फरमायो मलाइक जे वञी तो मुंहिंजो पैगाम खणी वञ अहिड़ो पैगाम इन्नल फातिमत सय्यदतु निसाए अहली जन्नत वल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहली जन्नत इन्नल फातिमत बि अतफा वल हसन वल हुसैन इन्नल फातिमत सय्यदतु निसाए अहली जन्नत वल हसन फातिमत अतफा वल हुसैन फातिमत अतफा सय्यदा शबाब अहली जन्नत ओ मलाइका मदीने जी दरबार में वञी पैगाम खणी वञ हसन हुसैन जन्नती जानन जा सरदार ऐं उन्हनि जी जलमा जन्नती औरतुनि जी सरदारयाणी आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत सय्यदा या तय्यबा अमा खातून जन्नत दे सलाम पढ़ो हाने तकड़ो छड्या तो सुबह मुखे लाट गाने वणो सुभान अल्लाह सवेर निकरन 8 बजे तकरीरा फौजी जो साईं जन जिंदाबाद जी आचर जी रात या सूमर जी और जो साईं जन चंदा दीदार में कयो लोराई शरीफ मां फौजी बोल लगे त साईं जो ते दीदार घर में जे कया हाने साईं बैठन कई साईं जी अम्मा ते सय्यदा ते सलाम पढ़जो जे जो या सय्यदा या तय्यबा तू साहिरा ते सलाम हसनैन जी जल अमा हसनैन जी जल अमा हसनैन जी जल अमा तुम ताहिरा ते सलाम हसनैन जी तकलीफ जी ओके खबर सारी हुई पर तो सब्र क्यों वाह खबर पे मेरा परिवारों सकर नमन जो तकलीफा झेड़ो थी पियो पंहिंजे बच्चन खे चली पर हसनैन जे तकलीफ जी तोखे खबर सारी हुई पर तो सब्र क्यों वाह चो पर तो सब्र पक्का हो डाढ़ा पर मेरे अजो कोड़ी साथ लियो पर तो सब्र क्यों वाह तू साबिरा तो दे सलाम सुभान अल्लाह मोहम्मद सलीम अम्मा खातून जन्नत वेठी होंदी न पुछी परे खां माण्हू अचे सुञाण जो कोन अम्मा वया मदीने जो साईं सुभान अल्लाह खिलंदी हुई ईअं लॻंदो हो ॼण मदीने जो साईं ॻाल्हाए ईअं लॻे ॼण मदीने जो साईं जो ॻाल्हाए ख़ुदा जो कसम एतिरे क़दर जॾहिं ख़ातून जन्नत अचे सरकार उथी बीहंदा मथे उथी करे पंहिंजे न्याणीअ खे चुमंदा हुआ कहिड़ो रिवायत में आयो आहे सुखंदा हुआ
सुखंदा सुन्नता मा दरिया तो गया सुखंदा के चंदो सईदुल्लाह सुखो छोथा और फरमायो खातूने जन्नत मा मुखे जन्नत जी खुशबू दिया रही भेनरू तो कावजू पर तू उन मैं शानदार जो मकाम आला उच्चो जो जो मकाम आला उच्चो तू साखिरा तो दे सलाम जन्नत जी फर्जंद के करबला जे मैदान में शहीद कयो वियो अल बैतल जा पाक सर मुबारक नेज़न ते खया विया कंजे सिरन के उते रखियो कल जे सिरन के बजा माट आया हर को बजे माट जे सिरन के धड़ल के पूरे पियो मदीने जी वीर जे बजरन जा सर मुबारक धर मुबारक ते यारी मुहर्रम ते बनु असद कबीले वारा आया उन्हनि सिर ऐं धन दफन कया अहल बैतन जा धड़ब दफन कयो सिर खणी कूफे ॾे पिया वञण रात जो टाइम हज़रत इमाम आली मक़ाम जो पाक सिर मुबारक जॾहिं हिकिड़ी गिरजा घर जे ॿाहिरां आयो आधी रात जे टाइम ते उन गिरजा जो ईसाई ॿाहिरि निकिरे अल्लामा इब्न कसीर दिमश्की जेके वहाबी बि मञींदा आहिनि कच्चियूं ॻाल्हियूं कोन लिखंदो सही रिवायत लिखे थो जे थो ॿाहिरि जो राहिब निकिरे उन राहिब ॾिठो त यज़ीदी शराब में धुत हल हिकिड़े यज़ीदी वट जी चई मूंखे पैसा तोखे थो ॾियां इहो सिर मुबारक पंहिंजो मूंखे ॾियो मां खणी वञा चवंदा आहियो मदीने जे वीर जे बचड़े हुसैन जो सिर आहे हाथूने जन्नत जो जदों मूंखे ॾियो त मां वठी वञा रात जो टाइम सिर मुबारक खणी अंदर आयो पैसा ॾिनई आधी रात जे टाइम ते अचण खे जो अंदर वठी आयो अख खे जो पटे निहारे त सुभान अल्लाह इमाम जे पाक चेहरे मुबारक खां वठी करे आसमान ताईं नूर जूं लाटूं लॻियूं पयूं तकड़ में सिर ॾे आयो गोया चए पियो त जे नानके जे ॾोटे में एतिरो पावर उनजे वाले मदीने जे मीर में छा पावर हूंदो घणो कड़ी मां मुस्लमान थो बणिजां